नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं चंबड़ मां मोलचंद कूली की रिपोर्ट मुताबिक़ चंबड़ में पीअण जे पानी की शदीद खोट पैदा थी वई। शहरी बिटे आज़ार में पब्लिक हेल्थ शहरनि लाइ अज़ाब बणिजी वई आहे। केतिरनि ॾींहं खां शहर में वाटर सप्लाई जो पानी फराहम न थियो हुजे त पानी ख़त्म थी वञण खां पोइ शहरी रोज़मर्रा जी ज़िंदगी जे कमनि लाइ रत पचाव तोड़े नमाज़ मस्जिद में वसू करण लाइ बि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। शहरनि पारां डीसी टंडोला यार खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे त जल्द नोटिस वठी नाअहल पब्लिक हेल्थ जे कामरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहर खे पाणी फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ॿुधायो असांखे महिरबानी, असां इहा गुज़ारिश था करूं त महिरबानी करे हिनखे ठाहियो वञे, हिननि मोटर में पाणी हलायो वञे। पाणी चंबड़ में छुपो एतिरो कोन्हे जो असां को इस्तेमालु करूं, को घर में माना लाज़मी रहूं था। ॿार बच्चो एॾो तंग आहे पाणी खां, बोर जा पाणी हुई कोन्हे, खारा पाणी आहिनि, पर असां एतिरो माना महिरबानी जेतिरी पुॼे तव्हां खां असांखे मोटर ठाहे ॾियो, असांखे पाणी हलाए।